नाज़िन बदीन में डिप्टी कमिश्नर SSP जी क़यादत में कश्मीरियन सां इज़हार यकजहती जे तौर DC चौक ताईं रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं दीदार हुसैन मल्हा जी हीअ रिपोर्ट। नादरीन, कश्मीरियन सां 5 फरवरी ते पूरे पाकिस्तान समेत सिंध में मुख़्तलिफ़ तकरीबूं ऐं प्रोग्राम कया वेंदा आहिनि। उन इज़हार यकजहती तौर ते अॼु बदीन में डिप्टी कमिश्नर कैंप ऑफिस खां हिकु रैली कढी पई वञे, जंहिंजी अॻुवाणी डिप्टी कमिश्नर बदीन सैयद एजाज़ अली शाह ऐं SSP बदीन शबीर अहमद सेठार करे रहिया आहिनि। उन मौक़े ते हिननि सां ॻाल्हाईंदासीं त हू छा था चवनि। वांगुरु हर साल असीं कश्मीर ते मल्हाईंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह हिन साल बि कश्मीरियन सां यकजहतीअ जे मुज़ाहिरे ते असीं अॼु जेको आहे जुलूस कढूं पिया ऐं सदैव हुन सां गॾु आहियूं ऐं इंडियन जेका एट्रोसिटीज़ आहे हुनजी शदीद मज़म्मत कयूं। इन रैलीज़ ऐं सेमिनार्स ऐं ॿियनि एक्टिविटीज़ जे थ्रू असां इहो मैसेज ॾियण था चाहियूं त पाकिस्तान जो अवाम कश्मीर सां गॾु आहे। मज़लूम कश्मीरी जेके 80 लख आहिनि उन्हनि जे मथां 10 लख जी फ़ौज जेकी क़ाबिज़ आहे, उन्हनि जो इज़त जान माल का बि शइ महफ़ूज़ आहे। ऐं हिन डे ते ॾींहुं असां इहो मैसेज पूरी दुनिया खे ॾियणु चाहियूं था असां हुन सां गॾु आहियूं ऐं इन ज़ुल्म जे ख़िलाफ़ पाकिस्तान जो बार बार बच्चों बस्ती वाण सब उनके साथ गए। और आज के इवेंट के हवाले से दो चीज़ें मुख्तसरन आपसे मैं डिस्कस करना चाहूँगा। एक तो ये है कि जब कश्मीर का नाम हम लेते हैं तो वो खूबसूरत वादी जिसको जन्नत नज़ीर कहा गया और उसके अंदर जो जुल्म और बर्बरियत जो है वो हिंदुस्तान ने वहाँ पे एक अरसे से अपना वहाँ पे बचा रखी है, तो दिल जो है वो खून के आंसू रोता है। तो यकीन कीजिए कि यहाँ पे सिर्फ 2 से 3 माह का एक लॉकडाउन हुआ जिसमें भरपूर तरीके से सारे चीज़ें बंद नहीं थी, मतलब ज़रूरियात ज़िंदगी की तकरीबन हर चीज़ मतलब मिल रही थी। उसके बावजूद हम लोग बिल्कुल हिल के रह गए, हमारी इकॉनमी हिल के रह गई, हमारे लोग जो हैं वो फाकों के ऊपर आ गए। लेकिन अगर हम कश्मीर की बात करें तो तकरीबन 1.5 साल से मुकम्मल लॉकडाउन है और न सिर्फ लॉकडाउन है बल्कि वहाँ पे कर्फ्यू की सिचुएशन है। जो कोई बाहर निकलता है उसको टांगों में गोलियां मारी जाती हैं। हमारी माएँ, बहनें, बेटियां और भाई और बुजुर्ग जो है वो वहाँ पे अद्वियात के लिए तरस रहे हैं। वहाँ पे उनकी ज़िंदगी जो है वो अजीरन की हुई है। रैली में शरीक थियण जा वीचार ॿुधा। उन्हनि जो चवणो हो त असां मज़लूम कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं ऐं हीअ रैली असां इज़हार यकजहती तौर ऐं हिंदुस्तान खे ॿुधाइणु चाहियूं था त कश्मीरी अकेला न आहिनि, पूरी पाकिस्तान जी क़ौम, पाकिस्तान जो बचो कश्मीर जी भाइरनि सां गॾु आहिनि। ऐं हिन रैली में मुख़्तलिफ़ खातनि जे ऑफिसरनि समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। कैमरामैन ज़ुबैर पुसर सां दीदार हुसैन मल्हा, मेहरान TV न्यूज़।